नाजिया शागिर तंजीम निशात जमात वारी शरीफ मरकज़ निशात तरफ़ा निशात ज़िले हैदराबाद जो पहिरियों दौरो बराए तंजीमी साल 2021-22 मरकज़ी सदर मोहम्मद सलीम साहिल जूणे जो जी सदारत में थी गुज़रियो, जंहिंजी कार्रवाई मरकज़ी जॉइंट सेक्रेटरी बशीरुद्दीन जूणे जो हलाई। दौरे में मरकज़ी सदर पारां ज़िले हैदराबाद की पुरानी बॉडी के डिज़ॉल्व करे नई ज़िले बॉडी जो ऐलान किया वियो, जंहिंमें सदर मोहम्मद अमीन टालपुर, नायब सदर औरंगज़ेब अंसारी, जनरल सेक्रेटरी अब्दुल रऊफ़ जूणे जो, जॉइंट सेक्रेटरी इम्तियाज़ अली डायरी, फिनांस सेक्रेटरी जमील अहमद टालपुर और प्रेस सेक्रेटरी नवीद अली चन्ना चूंडिया विया, जिन खां हलफ पिणु वरितो वियो। हिन दौरे में मरकज़ी नायब सदर मोहम्मद यासीन टालपुर और मरकज़ी फिनांस सेक्रेटरी मुख्तियार अहमद कीरियो पिणु मौजूद हुआ। नई बॉडी के ऐलान और हलफ बर्दारी खां पोइ नए आयल उहदेदारनि खे तंज़ीमी गाइडलाइन ॾिनी वई। बाद में नए उहदेदारनि और मरकज़ी नुमाइंदनि पंहिंजा इज़हार ख़्याल पेश कया। आख़िर में मरकज़ी सदर मोहम्मद सलीम साहिल जूणे जो पंहिंजे सदारती ख़िताब में चयो त ज़िलो हैदराबाद निशात जो तारीख़ साज़ हैसियत रखंदड़ ज़िलो आहे, जेको तालीमी लिहाज़ खां घणो सरगर्म रहंदो ईंदो आहे ऐं हिन ज़िले में तंज़ीम जूं अनेक यादगार ऐं गैरमामूली तक़रीबात में मुख़्तलिफ़ कम थींदा रहिया आहिनि। असीं हिन साल जे नए ज़िले बॉडी जे उहदेदारनि मां पुरुमीद आहियूं त हू बहितर कारकर्दगी ॾेखारे तारीख़ जो वर्जाउ जारी रखंदा। हिन वधीक चयो त निशात जफ़ाकशी जो नालो आहे, हिकु अहिड़ी जफ़ाकशी जंहिंमें बेबाक ख़िदमत जो दर्स समायल आहे ऐं उन बेबाक ख़िदमत में ई इंसानी हमदर्दी, शागिर्दी जी फ़लाह, इख़लाक़ी क़दरनि जी तर्जुमानी ऐं तहज़ीब व तमद्दुन जी पुख़्तगी शामिल हूंदी आहे, जेको हक़ीक़ी माना में निशात जो निस्बुल ऐन आहे। निशाती सदाई नीअ जो नारो हणी मैदान में कुॾी पवनि था ऐं निशात जे नामाचार लाइ अणथक मिनत करे ॾेखारीनि था। हक़ीक़त में उन्हनि जो नालो तारीख़ में हमेशह यादि रखियो वेंदो। रिपोर्ट नवीद अली चन्ना, हैदराबाद।